अस्सलाम वालेकुम नाज़रीन, 86 न्यूज़ में ख़बरों जो सिलसिलो जारी है। सालेपट में ब्रेकिंग न्यूज़ है, अवां सां शेयर कयूं पिया। सालेपट असिस्टेंट कमिश्नर माजिद माकू जी अगवाणी क्लब ऑयल मिल में नकली सिगरेटन की फैक्ट्री ते छापो हयो वियो आहे। 30 करोड़ जा नकली सिगरेट हथ कया विया आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ है, अवां सां शेयर कयूं पिया। सालेपट असिस्टेंट कमिश्नर माजिद माकू जी अगवाणी क्लब ऑयल मिल में नकली सिगरेटन की फैक्ट्री ते छापो हयो वियो आहे। 30 करोड़ जा नकली सिगरेट हथ कया विया आहिनि। उन हवाले सां वधीक तफ़सीलनि सां टेलीफोन लाइन ते सालेपट मां शाहिद शंबाणी जी। शाहिद, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी अदी मां खे ॿुधाईंदो हलां त असिस्टेंट कमिश्नर सालेपट माजिद माको जी अॻुवाणी में हिकु वॾी कार्रवाई कई वई आहे। क्लब ऑयल मिल में क़ाइमु नकली सिगरेट ठाहींदड़ फैक्ट्री ते छापो हयो वियो आहे। फैक्ट्री में मुख़्तलिफ़ ब्रांड जा जेके ब्रांडनि जे नाले सिगरेट तयारु थी रहिया हुआ, जेके मार्केट में असुल ब्रांड जे नाले सां विकिरो कया पिया विया। कार्रवाईअ दौरान तक़रीबन 30 करोड़ रुपयनि जे नकली सिगरेटनि जो वॾो स्टॉक हथ कयो वियो आहे। उन दौरान फैक्ट्री में मौजूदु समूरा जे जेके मुलाज़िम हुया छापे जी ख़बर ते फ़रार थी विया। इंतज़ामिया तरफ़ां फ़रार थियल मुलाज़िमनि जी ॻोल्हा शुरू कई वई आहे ऐं जल्द ई उन्हनि ख़िलाफ़ सख़्तु क़दम खणण जो बि अज़म कयो वियो आहे। असिस्टेंट कमिश्नर जो चवणु हो त अवाम खे अपील आहे त जेकॾहिं कंहिंखे अहिड़ियुनि गैर क़ानूनी सरगर्मियुनि बाबति ॼाण मिले त तुरत इतलाह ॾिनो वञे त जीअं उन ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे। महिरबानी शाहिद अपडेट करण लाइ।